इंडिया जो जेको आहे कंजर हिकिड़ो मरियो दिलीप कुमार नालो पहिरियां हिते रहंदो हुयो हिन में पेशावर में, बाद में जेको इहो पाकिस्तान ठहण खां अॻु में 1935 में हितां लॾे करे वञी उन वेठो, उते वञी करे अदाकारी कई। उते हाणे जेको आहे हुनजो मौत थियो। मोह जेको आहे 13 अरब जी प्रॉपर्टी छॾे वियो, गुर्दनि जी कैंसर थियसि, अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थियसि, बीमारियुनि में लोड़े लोड़े मरी वियो। सॼियूं जेके मीडिया अख़बारूं इहे सभु जेके आहिनि उनजे ग़म में भरिया पिया आहिनि। ऐं हिन खां अॻु में केतिरा ई उलमा किराम, केतिरा ई अल्लाह जा वली, हज़ारे उलमा जा उस्ताद पाकिस्तान जे अंदरि, जंहिंजे लाइ इंडिया जे जेके उलमा किराम आहिनि उन्हनि बि ताज़ियत जो इज़हार कयो, पर पाकिस्तान जे अंदरि इन मुस्लमाननि खे ख़बर ई कोन्हे त असां वटि बि कंहिं आलिम जो इंतकाल थियो आहे। उन्हनि खे ख़बर ई कोन्हे, छो त हुनजो कल्चर जेको अहिड़ो आहे, दीन सां बेज़ारी वारो कल्चर आहे। ऐं मीडिया में अक्सर जेके अहिड़ा माण्हू जेके भर्ती थियल आहिनि जेके दीन बेज़ार ऐं उन्हनि खे कल्चर ऐं उन्हनि जो उथण वेहण जेको आहे इहो दीन बेज़ारी सां इहे ॾाढी ॾिसी उन्हनि खे बाहि वठे। साईं मुंहिंजे जेके निमाज़ जो नालो ॾिसी उन्हनि खे अंदर में मिर्च लॻल ऐं क़ुर जी ॻाल्हि ॿुधी करे उन्हनि खे जेको आहे पोयां पथर वारो ज़मानो यादि अचे, सुन्नत जी आख़िरत जी ॻाल्हि कजे, त उन वक़्त में जेको आहे उन्हनि खे चवंदा हे त आदम अलैहिस्सलाम जे दौर जा आहिनि, जदीद ज़माने सां हलण ई पसंदि नथा कनि। इहा शइ ग़लति आहे। जदीद ज़माने सां केरु हलणु पसंदि नथो करे। इहे जदीद ज़माने जूं सभु सहूलियतूं आहिनि जेके असां सभु इस्तेमालु कयूं था, पर इन जे हूंदे पंहिंजे ख़ालिक खे न विसारबो। जहिड़ी तरह इंसान पंहिंजे जेसीं ताईं वजूद इंसान जो आहे पंहिंजे खाइण पीअण खे ऐं पंहिंजे रिस्क खे नथो विसारे सघे, जेको रिस्क खे विसारींदो काइनात जे अंदरि चवंदा त हिते वॾे में वॾो चरियो आहे जंहिं पंहिंजे सिहत जो ख़्यालु बि न रखियो ऐं पंहिंजे खाधे पीते जो ख़्यालु न रखी। इहो अमल जेको आहे ख़ुदकशी जे मुतरादिफ़ सम्झो वेंदो आहे। जेकर को माण्हू पंहिंजे रोज़गार जो बंदोबस्तु न करे, बुख मारे पंहिंजे पाण खे मारे छॾे, हे बि अहिड़ी तरह आहे। दुनिया जे अंदरि उथणो वेहणो आहे, तमामु जेके मामलात करणा आहिनि, पर जेको ख़ालिक जो रस्तो आहे, अल्लाह तबारक व तआला जेके हुक्म मुक़ररु कया उन हुक्मनि जी जेका आहे ताबेदारी करणी आहे। जेकर उन्हनि हुक्मनि जी ताबेदारी न कबी, अल्लाह तबारक व तआला उन जूं जेके आहिनि सज़ाऊं ऐं जेके आहिनि उन जा अज़ाब इन क़ुर जे अंदरि ॿुधाइण फरमाया त बाबा अहिड़े क़िस्म जा अज़ाब इन्हनि जे मथां मुसलत थींदा। हाणे दुनिया में इहो जेको अदाकार हिननि जो मरी वियो, दुनिया में भली खणी लखे करोड़ माण्हू साराह कनि, पर हिन फाशी फैलाइण जे करे आख़िरत में रब मोचड़ा खाईंदो, पादर खाईंदो। बेनमाज़ी हुजण जे करे पादर खाईंदो, सिधी ॻाल्हि आहे। ऐं जेको पाण जेके बि दीन जे बज़ाहिर जेको आहे सम्झो त नालो वञी करे वाणियुनि जो नालो रखी मुतासिर थी करे, पहिरियों हुनजो ॿियो को नालो हूंदो मुस्लमाननि जो, बाद में वञी करे कंजर जो थियो, उते अदाकारनि सां गॾु उते वञी पंहिंजो नालो इहो वाणियुनि नालो रखी छॾियो। त जंहिं पंहिंजी दीन जी पासदारी न कई, जंहिं पंहिंजे ख़ालिक जो ख़्यालु न रखियो, जंहिं पंहिंजे मालिक जो ख़्यालु न रखियो, ही काइनात जे अंदरि अल्लाह जो क़ुर सभ खां वॾो किताब आहे। पूरी काइनात जेको आहे केॾी बि जिद्दत जे बावजूद अल्लाह तबारक व तआला जे क़ुर जो मुक़ाबिलो न करे सघी आहे। इहा हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे। जॾहिं इहा अटल हक़ीक़त आहे त पोइ क़ुर खे छॾे करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फरमान खे छॾे माण्हू अहिड़ो जेको आहे दुनियादार न थी वञे जो दीन खां मुकमल पुठी ॾेई करे बीह रहे। हलाल तरीक़े सां दुनिया कमाइण में को हर्ज कोन्हे, असां बि कमायूं था, तव्हां बि कमायो था। हलाल तरीक़े सां जेके जाइज़ अमल आहिनि, तव्हां जेको आहे तफ़रीयात कयो, तव्हां घुमो फिरो, तव्हां खेॾो, रांदि रूंद कयो, तव्हां पंहिंजे बचड़नि खे घुमायो, तव्हां खाओ पीओ, जेके हलाल शयूं आहिनि तव्हां खाओ, जेके जाइज़ अमल आहिनि तव्हां कयो। हिन में केरु रुकावट विधी आहे? दीन इस्लाम तव्हां खे इहो त न चलो तव्हां जहाज़ में चढ़ो हराम आहे। दीन इस्लाम तव्हां खे इहो त न चलो तव्हां इस्लामाबाद या कराची या हेॾे तव्हां तफ़रीह वग़ैरह करणो वञो, तव्हां ते हराम आहे। दीन इस्लाम तव्हांखे न चलो त तव्हां अंब या रेस्टोरेंट जा खाधा या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इहे सही इहे पिज़ा फलाणा जेके आहिनि इहे तव्हां न खाओ, तव्हांखे त कोन जला थी। खाइण पीअण जे मामले में, उथण वेहण जे मामले में जेतिरो हक़ अवां जेको आहे इंसानियत जे बराबरि आहे, उहो अल्लाह जे क़ुर जेको आहे इंसान खे इजाज़त ॾिनी आहे। बाक़ी एतिरो ज़रूरु आहे जो इंसान खे फितरत खां हटी करे जेको जानवरनि वारो अमल आहे, ज़िना, बदकारी, बेपर्दगी, शराब नोशी, इन्हनि खां क़ुर झलियो आहे। इन्हनि खां झलण जे करे इहे जेके आहिनि दीन बेज़ार माण्हू अल्लाह जे क़ुर सां ऐं दीन सां जेको आहे दुश्मनी जोटे करे वेही रहिया। ॿियो कहिड़ो आहे? क़ुर जेको आहे हिननि जी ख़्वाहिशुनि ते ज़रब ईअं ॿियो आहे, क़ुर जो कहिड़ो आहे? सो क़ुर फरमाईंदो यदउ मिन दूनिल्लाहि वहुदू इला तय्यिब मिनल क़ौलि वहुदू इला सिरातिल हमीद। ऐं फरमाईं जेके ईमान वारा आहिनि इन्हनि खे पाकीज़ा रस्ते जे तरफ़ हिदायत ॾिनी वई अल्लाह जे हिन क़ुर जे ज़रिए सां।
वहुदू इला सिरातिल हमीद। फरमाईंदा इन्हनि जो रस्तो जेको आहे सिधो ऐं हम्द वारो रस्तो आहे, पाकई वारो रस्तो इन्हनि ईमान वारनि जो रस्तो आहे, जन्नतुनि जो रस्तो आहे। जिन ईमान आंदो अमल साले क्या इन्हनि जे लाइ अल्लाह तबारक अल्लाह पाक जेको आहे आखिरत जे अंदरि जन्नत जा माल ऐं बाग तयार करण फरमाया। फरमाईंदा इन्नल लदीन कफरू, उन जे मुक़ाबले में ॿिया उहे आहिनि जिन कुफ्र कयो, वयसुद्दून अन सबीलिल्लाह, ऐं फरमाईंदा इहे अल्लाह जे रस्ते खां रोकनि था।